नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुल्क में महांगाई कंदड़ हिक खां हिकु माफ़िया खे पकड़ींदासीं, कंहिंखे न छॾींदासीं। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त बिज़नेस कंदड़ नौजवान कामयाब थी क़ौम खे कामयाब कंदा। असांजो सभ खां वॾो असासो नौजवान है, परॾे रहंदड़ पाकिस्तानी हर शोबे में ॾे रहंदड़ पाकिस्तानियुनि खां अॻियां निकिरी चुका आहिनि। जॾहिं त पाकिस्तान जे अंदरि असां अॻियां नथा वधी सघूं छो त असांजो सिस्टम मेरिट खे सपोर्ट नथो करे। सिफारिश सबबि इदारा कमज़ोर थी रहिया आहिनि। जीअं जीअं असां मेरिट खे पोइते वियासीं, मुल्क पोइते हलियो वियो आहे। जेको मुआशिरो मेरिट खां हटंदो आहे उहो तबाह थी वेंदो आहे। वज़ीर आज़म जो चवण त ज़िंदगी में हमेशह ॾुखियो वक़्तु ईंदो आहे जॾहिं कामयाब इंसान ख़राब वक़्त मां सिखंदो आहे। केतिरा ई वज़ीर काबीना जे इजलास में घबरायल हूंदा हुआ ऐं चवंदा हुआ त महांगाई थी वई। जॾहिं त पंहिंजी टीम खे चवां थो त ॾुखे वक़्त में घबराईंदा न करियो, मुल्क में महांगाई कंदड़ हिकु हिकु माफ़िया खे पकड़ींदासीं, उन जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं मुल्क खे बदिलाए छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।